ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे पंहिंजे पाण खे आत्मा समझो। मां आत्मा कंहिंजी संतान आहियां? निराकार परम पिता परमात्मा जी संतान आहियां। मां आत्मा शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, शक्ति स्वरूप, पवित्र आत्मा है। मां केरा सर्वशक्तिवान बाप जी संतान, मास्टर सर्वशक्तिवान आहे। बाबा चवनि था ॿार हाणे मां तव्हांखे ज्ञान ॿुधाइण आयो आहे न। आहे त ॾाढी सहज ॻाल्हि। ज्ञान में छा आहे? अल्लाह खां बे मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा, मां आत्मा रहण वारी परम धाम जी आहियां। हिन सृष्टि ते मां हाणे सतयुग खां आई आहियां। हाणे हिन सृष्टि जो कलयुग जो समय थो हले। हाणे वरी खां मुंहिंजो बाप मूंखे सुख शांति जो वरसो ॾियण आयो आहे। छो जे कलयुग अंत में सभी आत्माएं दुखी थी वेंदियूं आहिनि न, त असांजो बाप अची करे वापसि खां हिन दुनिया खे बि स्वर्ग ठाहींदो आहे ऐं असांखे सुख शांति जो वरसो ॾींदो आहे। हर हिकु ॻाल्हि बुद्धि सां सम्झणी आहे त ॾाढी सहज न। हीअ ज्ञान ॾाढो सहज आहे। इन ज्ञान जो हिकु बि शब्द अगरि मनुष्य सम्झी वञे त हुनजो जीवन ठही वेंदो। जी परमात्मा जो ज्ञान आहे न, हुनजो हिकु हिकु शब्द ॾाढो ई ज्ञान सहित आहे। हुन में ॾाढो ज्ञान भरियल आहे। त बाबा चवनि था कोई हिकु शब्द बि सम्झे ऐं हुन शब्द सां पंहिंजो जीवन उहो सुख शांतिमय ठाहे सघंदो आहे। बाप चवंदा आहिनि कि सभु मूंखां हाणे वरसो वठण ज़रूरु ईंदा। गृहस्थ व्यवहार में रहो, लेकिन उथंदे वेहंदे खाईंदे पींदे पंहिंजे बाप खे यादि करो ऐं चुप रहो। गृहस्थ व्यवहार में रहंदे बि बाबा जो वरसो कीअं वठी सघंदा आहियूं पाण? चुप रही करे। जेतिरो शांति सां कमु कंदव, मन में बाबा जी हिन ॻाल्हियुनि खे यादि रखंदव। कर्म त करिणो आहे न, धंधो करिणो आहे, गृहस्थी संभालणी आहे, ॿारनि खे संभालणो आहे। लेकिन हाणे बाबा चए थो सभु कुझु कंदे उहे चुप रही करे अंदरि मन में मूंखे यादि कंदा रहो, मूंसां गॾु कर्म करो। छो जे ॻाल्हाईंदव त मुंहिंजी यादि भुलिजी वेंदी। इन करे एतिरो ई ॻाल्हायो जेतिरो कमु हुजे। बाक़ी समय बाप जी यादि में रही करे कर्म कंदा रहो। अंदरि वीचार हलंदो रहे कि असांखे बाबा छा छा ॿुधायो अथई। नई दुनिया हाणे पुराणी थी आहे न। हाणे हिन ई दुनिया खे नयो ठाहिण लाइ बाबा ब्रह्मातन में अची करे नयो ज्ञान थो ॾे। नई दुनिया जे लाइ नयो ज्ञान, नई दुनिया जे लाइ नई कमाई थो कराए। जन्म जन्मांतर पाण 21 जन्मनि जे लाइ हाणे कमाई था करो। छो जे हाणे खां कलयुग खां पोइ सतयुग ईंदो त हुन में असांखे कंहिंखे ऊंच पद मिलंदो, कंहिंखे कहिड़ो पद मिलंदो, उहो त हाणे ई भॻवान पाण खे जेको वरसो ॾेई वेंदो हुन अनुसार ई पाण सत्युग त्रेता में पद पाईंदासीं। छो जे हाणे ताईं त कर्मनि जे अनुसार पाण खे जन्म मिलंदो हुयो न। लेकिन हाणे कलयुग खां पोइ सतयुग युग जो ई परिवर्तन थो थिए। दुख जी दुनिया खां पोइ सुख जी दुनिया थी अचे, जिते कोई विकार, कोई कूड़ पाप न हूंदो, कोई बीमारी न हूंदी। त हुन दुनिया जे लाइ सुख शांति जो वरसो बाप पाण खे ॾिए थो। सुखनि जो सागर ही त पाण खे सुखनि जो वरसो ॾेई सघंदो आहे। रावण 5 विकार पाण खे दुख जो वरसो ॾिनई न। पाण अञा ताईं दुखी छो आहियूं? छो जे पाण खे हाणे कंहिंजो वरसो आहे? विकारनि जो वरसो आहे न। त इहे विकारनि जो वरसो दुख जो वरसो थींदो आहे। हाणे बाबा पाण खे सुख जो वरसो थो ॾे। त हिन जे लाइ बाबा चए थो उठंदे वेहंदे खाईंदे पींदे ये ही सोचो कि हाणे ये पुरानी दुनिया ख़त्म थी की थी, नई दुनिया आई की आई। नई दुनिया में सुख शांति वारी दुनिया आई की आहे। सुख दुख जी दुनिया ठहियल ई आहे। हाणे दुख जी दुनिया पोइ सुख जी दुनिया। वापसि खां द्वापर युग में दुख जी दुनिया शुरू थी वेंदी। माण्हुनि खे त इहो ई पतो न आहे कि दुख ॾियण वारो केरु आहे। दुख ॾियण वारो इहे विकार आहिनि न। हिन विकारनि जे कारण ई पाण खे दुख थियो आहे।
त हाणे बाबा चए थो की हिन खे कढो, पंहिंजी आत्मा खे हिन विकारनि सां मुक्त करो, तॾहिं ई तव्हांखे तव्हांजे जीवन में सुख शांती थींदी। ये ड्रामो त ठहियल आहे। ॾिस, हिकु थींदो आहे ड्रामो, हिकु थींदो आहे नाटक। नाटक में एक्टर्स अदली बदली थी सघंदा आहिनि, लेकिन ड्रामा में हिकु बार जेकी फिल्म शूट थी वई उहा ई हलंदी रहंदी आहे। त ये सृष्टि चक्कर बि जो बि 5000 जो ड्रामो रील ठहियल ई आहे। जेको रील में जो पार्ट आहे उहो ई वॼाईंदो। पाण चऊं इहो हीअं छो थो करे, इहो हीअं छो थो करे, अरे हुनजो पार्ट आहे, हुनजो उहो पार्ट आहे त उहो त वॼाईंदो न। एक्टर जो मूवी में या नाटक में जो पार्ट हूंदो उहो ई वॼाईंदो। त इहा दुनिया जी बि मूवी थी हले न। पाण ॿिए खे चऊं इहो हीअं छो थो करे, त पोइ पाण पंहिंजो पार्ट था बिगाड़ूं न। उहो त पंहिंजो पार्ट ॾाढो सुठी तरह थो निभाए। पंहिंजो पार्ट छा आहे, पाण बि पंहिंजो पार्ट सुठी तरह परमात्मा जी यादि में वॼायूं। त बाबा चए थो ये 5000 साल जो ड्रामो ठहियल आहे, तॾहिं त चई न बनी बनाई बंदरी, जेकी ठहियल आहे उहो ई हले थी। हिनखे कोई बि ख़तमु न करे सघंदो आहे। भई पाण चऊं कि हिन जन्म में, हिन कल्प में मुंहिंजो पार्ट इहो आहे, हाणे ॿियो जेको कल्प शुरू थींदो सतयुग खां, हुन में मुंहिंजो पार्ट ॿियो हुजे। लेकिन हीअं त थी न सघंदो आहे न। कैसेट में त जेको पार्ट आहे उहो त आहे ई सही। त बाबा चवनि था हिन करे रोज़ राति जो इहे ई सोचो, अॼु सॼो ॾींहुं जेको कयो सुठो कयो, बसि भुलिजी वञो। पोइ ॿिए ॾींहं जे लाइ नयो सुठो कुझु तयारु करो। छो जी पुराणियूं ॻाल्हियूं सोचण सां त कुझु थींदो ई न। जेको भरियल आहे उहो त थी वियो। हाणे हुन पुराणी ॻाल्हियुनि खे सोचे करे तव्हां अॻियां वारो पार्ट छो था बिगाड़ो। त रोज़ राति जो सोचो कि जेको थियो सुठो थियो, हाणे ॿिए ॾींहं जे लाइ सुठो कुझु सोचो कि ॿियो छा करिणो। ये हिकु स्टोरी आहे न कि ये दुनिया पहिरियों नई हुई, पावन हुई, हाणे पुराणी पतित थी वई आहे। ये परमात्मा ई पाण खे अची स्टोरी ॿुधाईंदो आहे दुनिया जी, कि कीअं सुख जी दुनिया दुख में परिवर्तन थींदी आहे। कीअं थींदी आहे, जॾहिं द्वापर में पाण विकारनि में वेंदा आहियूं आत्मायूं, तॾहिं ई दुनिया में दुख शुरू थींदो आहे। त बाबा चवनि था हाणे इहो दान ॾियो मूंखे। कहिड़ो दान ॾियणो आहे? 5 विकारनि जो। त तव्हांजी आत्मा जो ग्रहण सां तव्हां मुक्त थी वेंदो। परम पिता परमात्मा भारत में ई ईंदो आहे, ॿिए कंहिं देश में न ईंदो आहे। छो जी भारतवासी ही भॻवान खे ॾाढे समय खां यादि कंदा आहिनि न। शुरू में दुनिया बि हिते ई हुई, ऐं द्वापर युग खां भक्ति बि हिते ई शुरू थी आहे। शिव खे लिंग जे रूप में बि हिते ई ज़्यादा यादि कंदा आहिनि न। हिन करे भॻवान बि भारत भूमि ते ई ईंदो आहे। ये अविनाशी खंड आहे। ये जेकी जाते भारत ठहियल आहे, इहा खंड, ये धरती कॾहिं बि विनाश न थींदी आहे, कॾहिं बि पाणी में डुबंदी न आहे। बाक़ी सभु देश पाणी में डूबी वेंदा, लेकिन इहा भारत भूमि पाणी में न डूबंदी। इहो अविनाशी खंड आहे। ये परमात्मा जी अवतरण भूमि आहे न, जाते भगवान जे धरती ते अचे उहा धरती ख़तमु कॾहिं बि न थींदी। हा, उहा धरती दुखी थी वेंदी आहे। जीअं सत्युग त्रेता में त सुखी हुई, छो जी हाणे बाबा पाण खे वरसो था ॾियनि न। हिन धरती खे वरी खां हिन धरती ते सुख शांति वारो राज्य स्थापन करनि था। परंतु द्वापर युग खां जॾहिं पाण आत्माउनि जी शक्तियूं ख़तमु थी वेंदियूं, पोइ त पाण दुखी थियण लॻी वेंदासीं न। परंतु बाबा चवनि था त बि तव्हां द्वापर युग में एतिरा दुखी न हुयो, कलयुग में पहिरियों बि एतिरा दुखी न आहियो। दुख त हाणे थियो आहे ज़्यादा, छो जी हाणे ई ज़्यादा विकार में वेंदा आहिनि न, त दुख बि अति थी रहियो आहे। त बाबा चवनि था कि अहिड़े समय में, छो जी मुंहिंजो ड्रामो में पार्ट ई आहे कलयुग जे अंत में अचण जो। छो जी मूंखे त सतयुग जी स्थापना करणी हूंदी आहे न। द्वापर युग खां पोइ सतयुग जी थोरी स्थापना कंदमि। जॾहिं चक्कर पूरो थींदो तॾहिं ई अची करे सतयुग जी स्थापना कंदमि। त मां ईंदो ई आहियां कलयुग जे अंत में सतयुग जी स्थापना करण। त
त पोइ बाबा चवनि था की हाणे जेको वरितो वठो था तव्हां, हिन सां तव्हांखे द्वापर ऐं थोरो थोरो कलयुग में बि एतिरो दुख कोन अथव। त ॾिसो तव्हां सभिनि खां ज़्यादा सुठी तरीक़े सां रहंदा, ॿिए कंहिं धर्म वारनि ॿिए कंहिं देश वारनि एॾो सुख थोरी ॾिठो आहे जेतिरो तव्हां भारतवासी ॾिठो अथव। तव्हां वटि सोने हीरे जा महल हुया। अॼुकल्ह माण्हू खे सोनो, सचो सोनो पाइण लाइ नथो मिले, ऐं पंहिंजे सतयुग में सोने हीरे जा महल हुया। त एतिरा पाण धनवान हुयासीं न, पाण एतिरा शुद्ध पवित्र हुयासीं कि हुते सभु कुझु कमु पवित्रता जी शक्ति सां ई थींदो हुयो। त केॾी शक्ति हूंदी हुई न आत्मा में। हाणे उहा ई आत्मा शक्तिहीन ठही आहे। त उहा आत्मा खे शक्ति ॾियण वारो केरु आहे? सर्वशक्तिवान परमात्मा। हुन परमात्मा खां आत्माउनि खे शक्ति कॾहिं मिलंदी आहे? जॾहिं आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदासीं, तॾहिं ई आत्मा में शक्ति भरजंदी आहे। कोई पंहिंजे पाण खे शरीर सम्झण सां थोरी शक्ति मिलंदी आहे। शरीर सम्झंदव त शरीर खे त रोटी पाणी खाराईंदा आहियूं, हुनखे ताक़त त रोटी पाणी सां मिलंदी आहे न। लेकिन अंदरि जेकी आत्मा वेठी आहे, जो ॻाल्हियुनि घड़ी घड़ी अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां जेकी ॿुधे थी, ॻाल्हियूं ॾिसे थी, जो बि कुझु हुन सां हुनखे दुख थो थिए। त आत्मा में शक्तियूं कीअं अचनि कि हुन दुख जे समय बि उहो दुखी न थिए, हुन समय बि उहो सुख जी अनुभूति करे, शांति जी अनुभूति करे, ऐं ॿियनि जे लाइ बि सुठो सोचे। भई पाण चऊं दुख में असां दुखी न थियूं, लेकिन अगरि ॿियनि जे लाइ बि बुरो भलो सोचंदो, कई माण्हू थींदा आहिनि न ॿियनि जो बुरो करे ॾाढो ख़ुशि थी वेंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि असांखे दुख थोरी आहे। अरे तव्हांजी ख़ुशी छो था ॿियनि खे बुरो करे तव्हां ख़ुशि था थियो न, त इहा ख़ुशी थोरी थी। त बाबा चए थो कि आत्मा में जॾहिं परमात्मा खे यादि करण सां शक्ति ईंदी, तॾहिं उहो स्थाई सुख ऐं ख़ुशी शांति जी महसूस करे सघंदी आहे, ऐं ॿिए कंहिंजे लाइ बुरो बि न सोच। त बाबा चवनि था एतिरी आत्माउनि में मां शक्ति भरण आहियां, जंहिंखे जेतिरी मूंखां शक्ति खपे वठो। छो जी मां धर्म, जाति, लिंग, स्त्री आहे, पुरुष आहे, ॿार आहे, बुढो आहे, हिन धर्म जो आहे, कारो आहे, गोरो आहे, हिन रीति न ॾिसंदो आहे। मां शरीरनि खे न ॾिसंदो आहे, मां त आत्माउनि खे ॾिसंदो आहे। जेकी आत्मा मूंखे सचे मन सां यादि कंदी, उन जे लाइ सर्व शक्तियूं आहिनि। ऐं अगरि उहा सचे मन सां यादि ई न कंदी त पोइ हुनखे शक्तियूं ई न मिलंदियूं न। त बाबा चए थो मां शरीरनि खे ॾिसी करे शक्ति न ॾींदो आहे, मां आत्माउनि खे ॾिसी करे। हिन करे इहे तव्हांजे मथां अथव। मूं वटि त अथाह शक्तियूं आहिनि, तव्हांखे जेतिरियूं शक्तियूं खपनि, जेतिरो सुख शांति जो वस्तु खपे मूंखां वठो। छो जो हाणे ई समय मुंहिंजो इहो भंडारो खुलंदो आहे न। चईंदा आहिनि न भॻवान जो भंडारो भरपूर आहे, जंहिंसां काल कंटक सभु दूर थी वेंदा आहिनि। त उहो रोटी जो भंडारो न आहे, हीअ ज्ञान शक्तियूं गुणनि जो भंडारो आहे। ये जॾहिं ज्ञान शक्तियूं गुण जो भंडारे सां पाण आत्मायूं भरपूर थींदासीं, पोइ सत्युग में पाण खे कॾहिं काल न खाईंदो। काल अर्थात समय। हाणे त आत्माउनि जो समय अची वेंदो आहे, अर्थात आत्मा जो जाते उहा आत्मा पार्ट वॼाए थी जंहिं शरीर में अची करे, जंहिंसां बि संबंध में पार्ट वॼाए थी, अगरि हुननि सां संबंधनि सां हिसाब किताब पूरो थी वियो, उनजो अगरि हुन घर में हिसाब किताब सभिनि सां पूरो थी वियो, त उहो पंहिंजो शरीर छॾे करे ॿिए ई जॻह वेंदी न हिसाब किताब चुकतो करणु। त हिन खे चइबो आहे समय। त हाणे त कोई नंढो आहे वॾो आहे, कहिड़ी बि उमिरि थोरी ॾिसजी आहे मौत। कॾहिं बि समय अची सघंदो आहे कि पाण खे हाणे हिते चुकतो थी वियो, ॿिए जॻह हली करे हिसाब किताब चुकतो थियणो। लेकिन सत्युग में इहे काल आदि न थींदो। सत्युग में पाण पंहिंजी स्व इच्छा सां, जॾहिं शरीर 150 साल जो थी वेंदो, त आत्मा ख़ुशी ख़ुशी सां ख़ुदि जी मर्ज़ी सां चईंदी कि हाणे मूंखे इहो पुराणो शरीर छॾे करे नयो वठिणो आहे। जबकि मां ॿुढापे में बि ईअं न कि वार अच्छा थी वेंदा या ॾंद न हूंदा, ॾिसणु कमु थी वेंदो, न।
सभु कुझु ठीकु हूंदो, लेकिन शरीर त पुराणो त थी वेंदो न। त बाबा चवनि था कि ॾिसो मुंहिंजे हिन भंडारे सां जॾहिं तव्हां आत्मायूं भरपूर थी वेंदव त 21 जन्म तव्हांखे कॾहिं बि काल न खाईंदो। तव्हां आत्मा ख़ुदि जी मर्ज़ी सां कि मूंखे हाणे नयो शरीर वठिणो आहे, उन ख़ुदि जी मर्ज़ी सां आत्मा शरीर छोड़े त केॾी आत्मा में शक्ति बाबा भरदो आहे न। हाणे त ॾिसो शरीरनि सां केॾो मोह आहे न आत्मा खे सभिनि से ज्यादा मोह कंहिंमें हूंदो आहे, पंहिंजे शरीर में। त बाबा हाणे आत्माउनि खे इहे सम्झाइण तो आयो आहे कि तव्हां आत्मा कॾहिं बि मरदा न आहियो। हमेशह इहो सोचो अगरि मां इहो पुराणो शरीर छॾियो त मां वञी करे नयो वठंदमि। हीअ थोरी कि मां मरी वेंदमि पोइ काॾे वेंदमि छा थींदो, न, जिते मुंहिंजो हिसाब किताब हूंदो उहो वठंदमि। त बाबा पाण खे अमर थो ठाहे, इनखे चइबो अमर थियणु, कि आत्मा खे एतिरो ज्ञान हुजे कि मां कॾहिं मरदी न आहियां। त हाणे ड्रजदा छो आहिनि माण्हू, छो जी सम्झंदा आहिनि मरी वेंदासीं, काॾे वेंदासीं, छो जी अहिड़ियूं अहिड़ियूं कथायूं कहानियूं लिखल आहिनि न कि कुते में वेंदव, गांइ ठहींदव, अलाए छा छा ठहींदव। परंतु बाबा चए थो मनुष्य आत्मा त मनुष्य तन ई वठंदी न। कुते जे शरीर में त कुते जी आत्मा वेंदी, मनुष्य आत्मा कुते जो शरीर छो वठंदी? मनुष्य आत्मा त मनुष्य ई जहिड़ो शरीर वठंदी न। हा, अगरि हुन जीवन में कुझु बुरा कर्म कया हुनई त ॿियो जन्म बि मनुष्य जो वठी करे कुते जहिड़ो जीवन जी सघंदी आहे। बाबा चए थो हीअं चलन, हुनजो संस्कार जीवन हुन जानवर जीअं थी सघंदो अथसि। लेकिन ईअं न थींदो आहे कि कोई बुरा कर्म कंदो मरी वेंदो, आत्मा शरीर छॾे करे ॿियो काॾे जानवर में वेंदी 84 लाख योनियुनि में, ईअं न थींदो आहे। त बाबा पंहिंजे अंदरि जेको भय आहे न आत्मा खे शरीर छॾण जो, इहो कढे थो। कीअं थो कढे? आत्मा जो ज्ञान ॾेई करे कि आत्मा अजर अमर अविनाशी आहे। आत्मा खे न कोई कटे सघंदो आहे, न जलाए सघंदो आहे, न पाणी में डुबोए सघंदो आहे। त इहे जॾहिं ॻाल्हियूं पंहिंजे बुद्धि में वेही रहंदियूं त जो दुनिया में अॼुकल्ह हालत हले थी, या पाण जो कॾहिं समय अची वञे त पाण परमात्मा जी यादि सां ख़ुशी ख़ुशी सां शरीर छॾूं ताकि मूंखे बि ॿियो जन्म सुठो मिले। ईश्वरीय हाणे सुखदान स्थापन थो करे न। त जी सतयुग में कीअं रीति रस्म हूंदो उहो त हाणे ई धारण करिणो न। सतयुग में इहो ई रस्म आहे कि आत्मा ख़ुशी ख़ुशी शरीर छॾंदी, ऐं जॾहिं ॿार पैदा थींदो आहे शरीर वठी करे आत्मा ईंदी गर्भ खां ॿाहिरि त बि खिलंदी ईंदी। हिते त रुआरदा आहिनि न, हुते रोइण जो नाम ई न ईंदो आहे। या त कि ॿार पैदा थिए त बि न रोईंदा आहिनि, आत्मा शरीर छॾे त बि न रोईंदा। त हुनजो संस्कार सतयुग जो रीति रस्म बाबा पाण खे हाणे ई थो सिखाए तो हाणे ई पंहिंजे पाण में इहे सभु पक्का करो, तॾहिं त हुन दुनिया में हली करे पाण हीअं चलन हलंदासीं न। बाबा चवनि था कि ॾिसो माता दुख हरता सुख करता है न, लेकिन कई ॿार चई छॾंदा आहिनि दुख सुख थींदो अथनि त चईंदा आहिनि जेकी भॻवान जी मर्ज़ी। हाणे दुख थियो, फलाणे खे हीअं थी वियो, फलाणे खे हीअं थी वियो, जेकी भॻवान जी मर्ज़ी, मथां वारो ॼाणे। मथां वारो थोरी तव्हांखे दुख थो ॾे, दुख त तव्हां पंहिंजे कर्मनि अनुसार भोॻो था न। मां तव्हांखे हाणे आयो आहियां अहिड़ा कर्म सिखाइण जंहिंसां तव्हांखे 21 जन्म कॾहिं बि दुख न मिलंदो। त मां त तव्हांखे सुखदाई कर्म सिखाए वयमि न, लेकिन तव्हां ई द्वापर युग खां पोइ बुरा कर्म कया अथव, विकार में विया आहियो, हिक ॿिए जे लाइ बुरो भलो सोचियो अथव, कयो अथव, हुनजो दुख तव्हां भोॻो था। मां थोरी चयो, कोई माउ पीउ थोरी ॿार खे चईंदो कि तूं चोरी कर, तूं हिनखे मार। अॼुकल्ह जा माउ पीउ जी ॻाल्हि अलॻि आहे, वैसे माउ पीउ थोरी चई सघंदा आहिनि। उहो बि कोई में कोई अहिड़ा माउ पीउ हूंदा जो ॿार खे उल्टी सीधी चीज सेखारींदा, त माउ पीउ थोरी सेखारींदा आहिनि बुरा स्वभाव संस्कार। त मां कीअं तव्हांखे सेखारींदमि जॾहिं तव्हां मूंखे चईंदा ई आहियो कि मां दुख हरता सुख करता आहियां। त मां त तव्हांखे सुखदारो जीवन जे लाइ सुठा कर्म तव्हांखे सिखाइण ईंदो आहे न, तव्हांजे लाइ सुख शांती वारी दुनिया ठाहिण ईंदो आहे। त मां कंहिंखे बि दुख न ॾींदो आहे, इहे सभु तव्हांजी ई कर्मनि जे अनुसार तव्हांखे सुख दुख मिलंदो अथव।
बाबा चवनि था कि तव्हां ॿार हाणे मूंखे ॼाणंदा आहियो न, मुंहिंजी मत खे बि ॼाणंदा आहियो। सभिनि खां पहिरीं मत मुंहिंजी कहिड़ी आहे? उठदे वेहंदे खाईंदे पीअंदे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करे हर कर्म करो, पवित्र रहो। इहा मुंहिंजी सभिनि खां वॾी पहिरों मत आहे। हिन मत ते तव्हां हलंदव त तव्हांजो जीवन ॾाढो सुठो थी वेंदो। कलयुग त आहे ई कारी दुनिया, पतित दुनिया आहे न। हिन करे हिते सभु चीज़ूं बि ईअं ई ठहींदियूं वेंदियूं आहिनि, लोहे जी, स्टील जी, पत्थर जी। लोहे जी खाद पयल आहे न सभिनि आत्माउनि में बि, इन करे आत्माऊं बि कारियूं त चीज़ूं बि अहिड़ियूं मिलंदियूं आहिनि न। भारत स्वर्ग हुयो, हाणे हीअ दुनिया नर्क थी आहे, त हिनखे परिवर्तन करिणो पवंदो न। त परिवर्तन करण लाइ परमात्मा ब्रह्मा विष्णु शंकर द्वारा कार्य कंदो आहे। देवताउनि खां बि ऊच केरु आहे? परम पिता परमात्मा शिव। करण करावनहार उहो परमात्मा ई आहे। उहो ई अची करे ब्रह्मा विष्णु शंकर खां कार्य कराईंदो आहे। भॻवानु निराकार ॾेखारे में न ईंदो आहे, लेकिन देवताउनि खां बि ऊच हुन जो कर्म अथसि। उहो बि ऊचा कर्म देवताउनि खे बि उहो ई सेखारींदो आहे। त बाबा चए थो, मां त निराकार आत्मा आहियां, तव्हां सभिनि आत्माउनि जो बाप आहियो। मुंहिंजो बि हिन सृष्टि ते पार्ट ईंदो आहे कलयुग जे अंत में। पोइ सतयुग खां सभिनि खां पहिरियों कंहिंजो पार्ट ईंदो? श्री कृष्ण जो। राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। पहिरियों सृष्टि जा मालिक केरु हुया? श्री लक्ष्मी श्री नारायण। हुननि जी 8 गदी हली न। हुते कॾहिं बि कोई दुख न थींदो आहे, कोई रोग न हूंदो आहे। हुते आत्माऊं 16 कला संपूर्ण ठहींदा आहिनि। त बाबा चए थो कि हाणे तव्हां सभिनि आत्माउनि खे बि 16 कला संपूर्ण ठहिणो अथव। कीअं? बाप खे यादि करे, हर कर्म कंदे बाप खे यादि करो। ॾिसो, दुनिया में अनेक प्रकार जा माण्हू आहिनि। कंहिंजो कहिड़ो भाव आहे, कंहिंजे लाइ कोई भाव वेही रहंदो आहे, कंहिंजो कोई सुठो कर्म थी वियो, कंहिंजे आशीर्वाद सां त बसि भाव वेहिजी रहंदो आहे कि इहो ई मुंहिंजो उद्धार कंदो। पोइ हुन गुरु आदि जो लॉकेट गले में पाए छॾींदा आहिनि। गुरु जो लॉकेट पाईंदे हुए बि घड़ी घड़ी कंहिंखे यादि कंदा आहिनि? हे भॻवान, हे ईश्वर। जॾहिं तव्हां गुरु खे ई भॻवानु सम्झो अथव त पोइ मूंखे छो था यादि करो? पंहिंजे गुरूअनि खे यादि करो न। चईंदा आहिनि भॻवानु सर्वव्यापी आहे, त असांजो गुरु बि भॻवानु आहे। भॻवानु त निराकार हूंदो आहे न। तव्हांजो गुरु दुनिया जो उद्धार थोरी कंदो जो हुनखे भॻवानु चईंदासीं असां। भॻवानु त विश्व जो उद्धार करण वारो आहे न। भॻवानु त उहो हूंदो आहे जंहिंखे पंहिंजो शरीर न हुजे, जो पूरी विश्व जो उद्धार करे। त बाबा चए थो कि तव्हांजो गुरु त तव्हांजे ई कुल जो उद्धार कंदो, पंहिंजे जेको बि हुनखे मञदा हुनजो उद्धार कंदो न। परंतु मां त अहिड़ो आहियां जो कोई मूंखे गारियूं बि ॾींदो आहे न, हुनजो बि मूंखे उद्धार करिणो पवंदो आहे। छो जी मां आहियां त सभिनि जो पीउ न। पीउ खे त पतो अथसि कि ॿार भले कुझु बि चवनि, लेकिन मूंखे त सभिनि ॿारनि खे वठी वञिणो ई आहे। हिन दुख जी दुनिया खे ख़तमु करे सुख जी दुनिया ठाहिणी आहे। त भले ॿार मूंखे केतिरियूं बि गारियूं ॾियनि, केतिरो बि मुंहिंजे लाइ बुरो भलो चवनि, लेकिन मां सभिनि आत्माउनि जो भलो करे, सभिनि जी सदगति करे, सभिनि खे वठी वेंदमि पंहिंजे पोइ हुते पाण आत्माऊं शांति में रहंदासीं। छो कि ॾाढो समय दुख जो पाठ ॾिठो आहे न, त आत्माऊं थकिजी वियूं आहिनि। आत्माऊं चवनि थियूं हाणे त असांखे मुक्ति खपे, ऐं इहो ई दुनिया में सुख हुजे त कोई मुक्ति वठंदो ई न। त माण्हुनि खे मुक्ति कंहिंखां खपे? दुख खां मुक्ति खपे। इन करे बाबा चए थो कि हाणे मां सभिनि खे पावन ठाहे करे सभिनि खे शांति धाम में वठी वेंदमि। पोइ हुते शांति धाम में तव्हां सभी आत्माऊं थोरी सी देरि शांति में वेहिजो। पोइ जॾहिं सृष्टि चक्कर सतयुग खां शुरू थींदो त पंहिंजे पंहिंजे समय ते अची करे पाठ वॼाइजो। मथे वेही करे छा कंदव? खेल त खेॾणो आहे न, मज़ो त खेल खेॾण में आहे न। मथे वेही करे छा कंदव? बाक़ी हा, थोरी समय जे लाइ मथे वेही करे शांति में मूंसां गॾु वेहिजो, छो जी तव्हांजी थकान मिटिजी वेंदी न।
द्वापर युग खां तव्हां केॾा दुख ॾिठा आहिनि, त हाणे मां तव्हां सभिनि खे पंहिंजे घर शांति धाम में वठी वञणु आहियां। पोइ पाण जो जंहिं आत्माउनि जो जॾहिं जॾहिं समय हूंदो हिन सृष्टि ते पाठ वॼाइण जो, तॾहिं तॾहिं उहा आत्माऊं अची करे पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाईंदियूं। पोइ वापसि खां कलयुग अंत में जॾहिं तव्हां दुखी थी वेंदा आहियो, पोइ वापसि खां मां ईंदमि। इहो चकर फिरंदो ई रहंदो आहे खेल खेॾण जो। अधु कलाक तव्हां सुख जो खेल खेॾंदा आहियो, ॾाढो सुखी मस्ती सां खेल खेॾंदा आहियो हिक ॿिए सां। पोइ द्वापर कलयुग खां पोइ दुख शांति थी वेंदी आहे। जीअं घर में बि या ॿाहिरि बि जीअं ॿार खेॾंदा आहिनि, कई बार त ॾाढी सुठी रीति खेॾंदा आहिनि, कई बार लड़ाई झगड़ो बि कंदा आहिनि। त हिते बि ईअं ई आहे, पहिरियों पाण सभु बाबत जा ॿार ॾाढी सुठी रीति खेल खेॾंदा हुआसीं, सुख शांति सां खेॾंदा हुआसीं। त द्वापर युग खां वठी करे लड़ाई झगड़ो छू चाव, हाणे कलयुग जे अंत में त घोर लड़ाई झगड़ा पिया आहिनि, घर घर में माण्हू लड़नि झगड़नि था। त अहिड़े समय ते जॾहिं घर घर में माण्हू लड़नि लॻी वेंदा आहिनि, तॾहिं भॻवानु अची करे घर घर खे सुख शांति में ठाहे छॾियो। अर्थात घर घर में बाबा सभिनि खे स्वर्ग जहिड़ो ठाहे छॾियो आहे सभिनि खे। छोजी परमात्मा त सुखदाता आहे न, त अची करे पाण खे सुख जी राह ॿुधाए करे पाण सभिनि खे सुठी मत ॾेई करे, सुख शांति जी मत ॾेई करे पाण खे चईंदो आहे हाणे सभु सुख शांति सां रहो, लड़ो झगड़ो न। सभिनि आत्माउनि जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, हर हिक में कोई न कोई विशेषता त हूंदी आहे न। त हर हिक आत्मा खे विशेषता सां ॼाणो। सम्झो हुन में 100 बुराई आहे, लेकिन कोई हिकु विशेषता त हूंदी न। त घर घर में लड़ाई न थिए, हुनजे लाइ बाबा छा चईंदो, जंहिंमें जो विशेषता हुजे न, उन विशेषता खे ॾिसी करे सभिनि सां कमु कढो। भई हिन में इहा सुठो गुण आहे, त हिन खे हिन कम में लॻाए था सघूं, भई त पोइ ख़तमु थी वेंदो न। इहो हीअं छो थो करे, अरे हुन में जेकी विशेषता अथसि हुनखे ॾिसी करे हुन सां कमु करो। बाक़ी जेकी बि अवगुण अथसि, बुरायूं अथसि, हुनखे न ॾिसो। जंहिंमें जो विशेषता आहे हुनखे ॾिसी करे हुन मां कमु कढंदासीं त छा थी वेंदो, घर घर में सुख शांति थी वेंदो, घर घर में स्वर्ग थी वेंदो। त भॻवानु अहिड़ी मत ॾेई करे पाण सभिनि खे पवित्र थो ठाहे, पवित्र दुनिया पंहिंजे लाइ स्थापन थो करे। हुन खां पहिरियों पाण सभिनि खे घर वठी वेंदो, शांति में थोरो समय पाण रहींदासीं, पोइ पाण ईंदासीं पंहिंजी सतयुगी नई दुनिया। छा मीठी मीठी सुठी लॻी बात छुट्टी। माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सर्व शक्तियुनि द्वारा हर कंप्लेन खे भॻवान सां पाण शिकायत कंदा आहियूं न, त भॻवान खां हाणे सर्व शक्तियूं वठो, त पंहिंजे जीवन जी हर कंप्लेन समाप्त थी वेंदी ऐं पाण सभु आत्मायूं कंप्लीट शक्तिशाली आत्मा थी वेंदासीं। त बाबा चवनि था कि जीवन में कोई बि कमी अचे थी, कोई बि ॻाल्हि थिए थी, त हुनजो निवारण सोचो कि हिनखे शांति सां कीअं पाण इनखे सम्झूं ऐं हिन ॻाल्हि खे ख़तमु करो। जेतिरो निवारण सुख शांति सां कंदव, ओतिरो जीवन में सुख शांति ईंदी। लेकिन इन जे लाइ पहिरियों पंहिंजी आत्मा खे पाण खे शक्तिशाली ठाहिणो। जॾहिं पंहिंजी आत्मा सर्व शक्तियुनि सां संपन्न हूंदी, त पाण कॾहिं बि कंहिंसां कंप्लेन न कंदासीं, न ही भॻवान सां, न ही के मनुष्य आत्मा सां, कि इहो हीअं थो करे। न ही के माण्हू सां, न ही भॻवान सां, कि इहो हीअं थो करे, इहो हीअं थो करे, हीअं न चईंदासीं। कॾहिं? जॾहिं पाण आत्मा सर्व शक्तियूं परमात्मा खां वठी वठंदासीं। त बाबा चवनि था कि हाणे इहे शिकायतियूं करणु बंदि करो, हिक ॿिए सां बि न करो, मूंसां बि न करो। पंहिंजी पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो, पंहिंजे आत्मा खे शक्तिशाली ठाहियो, जंहिंसां तव्हांजे जीवन में सर्व प्रकार जी कंप्लेन ख़तमु थी वेंदी। पोइ तव्हां कंहिंखे कंहिंजे लाइ हीअं न चईंदव
की अॼु हिन ईअं कई, इहो नथो ॿुधे, इहो ईअं थो करे। न, जॾहिं पंहिंजे पाण शक्तिशाली थी वेंदासीं त हुन आत्मा जे लाइ बि पाण सुठो सोचंदासीं त उहो बि परिवर्तन थी वेंदासीं। सभु कंप्लेन ख़तम थी वेंदी न, ऐं पाण कंप्लीट शक्तिशाली थी वेंदासीं। त हाणे जॾहिं बि समय मिले परमात्मा बाप खे यादि करे पंहिंजे अंदरि सर्व शक्तियूं भरो ताकी पाण सभु सुख शांति सां रहूं। स्लोगन आहे, शांति ऐं धैर्यता जी शक्ति सां विघ्ननि खे समाप्त करण वारा विघ्न विनाशक ठहो। कहिड़ी शक्ति धारण करणी आहे? शांति ऐं धैर्यता। जेको बि जीवन में कोई बि ॻाल्हि ईंदी आहे जेके पाण चईंदा आहियूं न हीअ विघ्न अची वियो, कई प्रकार जी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, त हुननि सभिनि विघ्ननि खे समाप्त करण लाइ परमात्मा खां शांति ऐं धैर्यता जी शक्ति धारण करो। शांति सां हर ॻाल्हि खे सम्झो, हुन जो उपाय सोचो कि कीअं हिनखे सुलझाइणो आहे, ऐं धैर्यता रखो, थोरो समय ॾियो हुन ॻाल्हि खे थधी थियण लाइ। हुन सां छा थी वेंदासीं, सभु विघ्न बि समाप्त थी वेंदासीं ऐं पाण खे ठही वेंदासीं विघ्न विनाशक।